बिल्ली मुस्तफ़ा मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन के प्यारी आ। या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन बिल्ली जे मथों हथ भी घुमाया, बल्कि एक दफ़ो न बार बार। बिल्ली जॾहिं मदीने वारे सोने सरदार खे ॾिसंदी, भजंदी भजंदी ईंदी, सोने सरदार जे कश में वेंदी। एतिरा पासा फेरींदी, एतिरी दादलाप ॾेखारींदी जो मदीने वारो सोनो सरदार बिल्ली खे ॾिसी बि चेहरे ते मुस्कुराहट हणींदा। अॼु तूं बिल्ली खे बेदर्दी सां क़तल कयो आहे, बेदर्दी सां मारियो आहे, बेदर्दी सां तूं अज़ियत ॾिनी आहे। अल्लाह कदो हिन मदीने वारे सुहिणे सरदार जे सदके तुंहिंजे घर जे कंहिं प्यारे भाती सां अहिड़ो हशर थिए। ए बिल्ली खे मारण वारा, बिल्लियुनि खे जंहिं बेदर्दी सां मारियो आहे उन जे घर जो भाती हमेशह मां रत में मां ॾिठो आहे। जेके रोडनि ते मां बेदर्दी सां क़तल थींदे ॾिसंदो आहियां न, इन्हनि ॿ पाप ज़रूरु कया हूंदा। जा कंहिं बेज़बान जानवर खे बेदर्दी सां मारियो हूंदो, जा त कंहिं इंसान जो क़तल कयो हूंदो। यादि रखो, अल्लाह कंहिंसां बेगुनाह अहिड़ा ज़ुल्म जा आसार ॾेखारींदो आहे त जेका पोख पोखी उनजो सिलो तोखे मिलियो। अगरि कंहिं मर्द हज़रात जो या कंहिं घर जे भाती जो तूं लाश खणंदे त तुंहिंजो बि त कॾहिं न कॾहिं निकिरंदो। तुंहिंजो न निकितो त कंहिं तुंहिंजे घर जो भाती जो निकिरंदो न। कंहिंजी जीजलियूं अमड़ियूं सीननि ते धक हणी लाश खे ॾिसी रोअनि त पोइ ज़ाहिर आहे हिकु ॾींहुं तुंहिंजो घर बि त ईअं मातम में थींदो न। बाक़ी बेज़बान जानवर सां मुक़ाबले करण वारा अन क़रीब आहे। जेकॾहिं न ॾिसे त मुंहिंजी ॾाढ़ी खे गंदे पाणी सां लाहिजांइ। बेदर्दी सां पंहिंजे घर जे कंहिं प्यारे खे ॾाढो किने मौत मारंदे ॾिसंदे, अल्लाह जी इज़त जो कसम मां दावा सां ॻाल्हि कई आहे, रब बेज़बान जानवर जी माफ़ी तकड़ी नथो ॾे। चवे थो मां रहमान राहिमीन आहियां, पर वाहिदुल क़हार बि आहियां। वाहिदुल क़हार यादि रखो इंसान। अल्लाह जेका बि साह वारी शइ बणाई आहे न, त उनजी खुराक बि बणाई थी। बिल्ली जी खुराक परींदो। आज़ाद परिंदनि खे जेकॾहिं तूं क़ैद थो करे त यादि रखजांइ तुंहिंजे घर में अचानक रदो शान वारा वाक़िया थींदा ऐं सुकून घर में न हूंदो। न ई वरी तूं कंहिं पंहिंजे मसइलनि मां जान छॾाईंदे। आज़ाद परिंदनि खे आज़ाद छॾ त कंहिंजी खुराक बणिजे। कॾहिं बिल्ली जी खुराक आहे त कॾहिं गिदड़ जी खुराक आहे। लिखियल नसीब तूं पंहिंजे क़ैद में रखंदे, अन क़रीब आहे उहो वक़्तु, अन क़रीब आहे उहो वक़्तु जो तूं ख़ुदि ॾिसंदे। जीअं तव्हां इंसान ज़िंदा बकरी खे दसे ज़िबा कंदा आहियो न, उहो बि त जानवर आहिनि। बिल्ली जेकॾहिं कबूतर खे शिकार थी करे त इहा अल्लाह उनजी खुराक ठाही आहे।
शीं जेकॾहिं हिरण जो शिकार तो करे त इहा अलाह उन जी खुराक ठाही आहे। तव्हां इंसाननि खे जॾहिं मैं ज़िबा करण जो हुकुम ॾिनो, बकरी ज़िबा करण जो हुकुम ॾिनो, त अल्लाह रब्बुल अर्शिल अज़ीम इन बेज़ुबाननि खे बि पंहिंजा पंहिंजा हुकुम ॾेई छॾिया। कंहिंजे हुकुम ते तूं एहसास न कर, कंहिंजे हुकुम ते तूं एहसास न कर। हर कंहिंजो रिज़्क़ आहे, पोइ चाहे ॿिली जो कबूतर हुजे या झिरकी हुजे, छो न तोतो हुजे, पर तुंहिंजो बि हक़ न आहे अल्लाह जी आज़ाद कल शइ खे तूं क़ैद करे ऐं तूं उन्हनि मां नाजाइज़ फ़ाइदा वठे।